हा मज़ारी घणनि मीटर जो पटको आहे? हे साईं तक़रीबन 8 मीटर जो पटको आहे। 8 मीटर जो पटको। हल 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 वा त खुटे ई कोन थो, वा त खुटे ई कोन थो। 8 मीटर चांडिया अहिड़ो कॾहिं पटको ॾिठो अथई? ना मेरा भाई ही केरु ॿधंदो? ये इरशाद भाई बंदो। इरशाद भाई ॿधंदो? वाह वाह। इरशाद इहो वज़न खणी वेंदे न? मदारी साहब प्यार मां ॿधे थो त इहो वज़न खणणो पवंदो। वाह वाह। इरशाद खे पहिरियों दफ़ो था इन गेट में ॾिसूं असां। वाह। मां पंहिंजो पाण खे पहिरियों दफ़ो ॾिसंदुमि। चांडियो परेशान थी वियो आहे तोखे ॾिसी? चांडियो सोचे थो छा चक्कर छा आहे, कनि छा था? बस पाछा ॾियोसि ई वरी पोइ सेटिंग थींदी। चांडिया ना 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 दोपा परेशान थियो आहीं? परेशान ना उहा माई त यादि नथी अचे कराची न? न न ठीकु आहे गुड। ईअं ॾिसां अलाह यार थोरो परेशान पियो ॾिसां। चांडिया बेवफ़ा माण्हू अथई कराची में। तकलीफ़ ॾींदो हवा हिते राजा आज़ाद सिंह थो लॻे। बाबा रणवीर सिंह लॻा था सारे मथे मुंहुं निकिरी वियो अथव। और पेरनि में बि अथसि। वाह हे इहो इन जे करे थो चवां, मां इन करे टोकियो थो। जागीराणी चांडे परत अथई, माण्हू सभु मूंखे था परत कनि। वॾो कमु अथई, इमरान साहब वॾो कमु आहे, वॾो कमु आहे। माण्हू खपनि पर इहो पाण थो करे साईं मज़ारी साहब अकेलो। मज़ारी साहब साईं मशहूरु आहे इन पटके में त थरी पटको मज़ारी खां भलो कोई नथो ॿधी सघे। हूअं बि पटको ॿधणु ॾाढो ॾुखियो आहे, भले थरी हुजे या वरी ओॾे पंहिंजे उतर साइड वारो पटको हुजे। अछो हा साईं पटको ॿधणु माना हर कंहिंजे मस जी ॻाल्हि हा आहे। पटको ॾुखियो आहे। हा पटको माना ॿधण वारो ऐं ॿधाइण वारो ॿिन्ही जी इज़त जो सुवालु हूंदो आहे। ईअं न? हा साईं वार सिल्की अथसि, थोरी मिटी विझूंसि वारनि में। थोरी मिटी विझूंसि वारनि में, सही थी वेंदसि, सिल्की ख़तमु थी वेंदसि। आवा लॻे थो पटको जागीराणी त बीहण ई नथो चाहे। मूंखे त ईअं थो लॻे हा मज़ो न पियो करे न, वरी थींदो वरी सेटिंग थींदी। वाह मूंखे ॿुधायो मां टिकट कराए अचां। तयार थियनि पिया छा? ये घोड़ा तैयार थे ना उठना ना पर को खड़े होने नहीं बोलो बाबा घोड़ा अब मज़ारी टोपी छो पाराई अथसि? वा टोपी नहीं रे पटको बीहंदो। मतिलबु वार सिल्की अथसि इन लाइ? वार सिल्की आहिनि। सिल्की भले हुजे वार पर खुश्की न हुजे। हाणे कमु कया न भाउ। हा हाणे बीहंदो पटको। यार जागीराणी चांडियो हवा मायूस थो लॻई। लॻे थो हिनखे कराची यादि थी अचई, या त वरी कराची वरी माई थी यादि अचेसि। चांडे खां पुछूं था, चांडिया ए छा थो लॻे? भई राणो पियो लॻे। राणो? जी राणो सही आहे, बाक़ी हाणे काणो न लॻे, काणो पियो लॻे मूंखे त हिकिड़ी अखि खां। इहा हिकिड़ी हिकु खुलंदी। राणा अॼु ताईं पहिरियों दफ़ो तोखे बि कंहिं टोपी पाराई अथई। वॾो पटको आहे की ॿधण में टाइम थो लॻे, वॾा वर था ॾे। हा साईं बिल्कुलु बिल्कुलु। मज़ारी साहब बाक़ाइदा खपे लॻो पिया। लॻे थो अॼु मज़ारी सां पटके मां फाथो अथई। वाह